उस्ताद कहिड़ा अथई नूरानी खान ख़ुशि आहीं खैर ज़ोर प्यार शुक्र आहे सभु खैर कुर्बान ख़ुशि आहीं खैर शुक्र आहे मालिक जो सभु खैर बाबा अॼु असां वटि माशाअल्लाह संगत आई आहे अॼु गुज़ारतूं असांजूं हलंदियूं ऐं थींदियूं अॼु उस्ताद नूरानी गुज़ार ॾींदो संगत ॻोल्हींदी हाँ गुज़ार कयो जी त मारू पंहिंजे मुल्क ते पिया माल झेड़े जी कन कागज़ जी हथनि कान का खणियो काठी जी कन हाँ उस्ताद कुर्बान छा थींदो कहिड़ो माण्हू पंहिंजे मुल्क ते पिया माल झेड़े जी कन कागज़ जी हथनि कान का खणियो काठी जी कन कागज़ जी हथनि कान का ते बंदी हथनि कान का कागज़ जी हथनि कान का चए थी माण्हू पंहिंजे मुल्क ते मूंखे बचाइण जी पिया सलाहूं कनि पर का हिमत समझ हथनि कान का पिया कोशिश कनि चवे थी मारू मुंहिंजे मुल्क में कर्म जा ककर ॾिसो माल जा ककर ॾिसो पिया हुते भेज भेज कनि पिया ख़ुशियूं खाड़ में कनि हुते जे मारू पंहिंजे मुल्क ते मूंखे पिया सारीनि संभालीनि पर का हिम्मत का ताक़त का सोच समझ वीचार अथनि कान का पिया राह ॾिसनि अञा चओ सर वरी चओ अञा चओ मारू पंहिंजे मुल्क ते पिया माल झेड़े जी कन कागज़ जी हथनि कान का खणियो काठी जी कन चवे थी मारू पंहिंजे मुल्क में हदस साड़ अकस पिया अकस झेड़ो फॾो ज़िद बाश कनि मुंहिंजे लाइ हुते को अदालत फैसले कोर्ट वारो कोन्हे जेको हुनखे सच चवे सम्झाए खणी ते मारू पंहिंजे मुल्क ते पिया सलाहूं कनि मूंखे वठण बचाइण लाइ कई पिया सलाहूं सोचूं वीचारूं कनि पर काई ताक़त अथनि कान का अञा चओ कागज़ जी अथनि कान कागज़ जी का लिखियत उन्हनि वटि का लिखियत का छा चेक हाँ को दस्तावेज रिकॉर्ड उन्हनि वटि को बि कोन्हे को माण्हू पंहिंजे मुल्क ते तक कनि त इन उमर बादशाह राजा सां की झेड़ो कनि वरी चओ ॿुधाए चाचा मारू पंहिंजे मुल्क ते या माल झेड़े जी कन पर कागज़ जी हथनि कान का खणियो काठी जी कन चवे थे हाणे मारवी चवे भई उमर खे अदा उमर मारू जेके मुंहिंजा भाउ अज़ीज़ जेके आहिनि न उन्हनि वटि फॾो झेड़े जी एतिरी पहुच कान्हे जो तोड़ वाह जल पाणी गुज़ार के हिते वारी जी उस्ताद बिस्मिल्लाह बोल बाबा गुज़ार हाँ गुज़ार चई त मारू पंहिंजे मुल्क ते पिया माल झेड़े जी कन कागज़ जी हथनि कान का खणियो काठी जी कन ये मारू पंहिंजे मुल्क ते मिड़ियो पाण में जुलगा कन पर पहुच हथनि कान का खणियो माठ वाह 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 हली गुज़ार लखन जी गुज़ार